भाई आ जाओ नाश्ता करो। बहुत शुक्रिया मेहरबानी। क्या खा रहे हो? अंडा पराठा थाली का बना रहे हो लोग भी। केर सो तो फयाज है ना में रेडी थे नहीं असां छोकरो सनम सनम। हाँ छोकरे जो नालो सनम। प्यार में सनम कंदा अथसि। अच्छा न रेड़े ते सुतो हिते ई सुम्हियो। हवा त VIP थी हले। फर्स्ट क्लास बाबा कमरनि को हिते वधीक आहे। सुबुह जो वक़्तु रोज़ी रिज़्क़ जो हूंदो आहे। सुबुह जो टाइम जेको रोज़ी रिज़्क़ जे पोयां हूंदो आहे, अलाह साईं उनजी रोज़ी रिज़्क़ में बरकत विझंदो आहे। हीउ हैदर आहे जेको टेबलूं लाहे थो पियो गाॾी तां, ऐं कल्ह मां टेबलूं न लॻायूं, इन जे लाइ टेबलूं हैदर मूंखे ॾिनियूं ऐं मां पंहिंजे स्टॉल ते लॻायूं। छा आहे हिन में फटियूं? फटिए तो दे दो इसको यार बच्चे को। पुट मंझंदि खां पोइ अचिजा भैया, मंझंदि खां पोइ अचिजा। नज़ीर सुबुह जो 5 बजे फ्लाइट वजे। किथे काॾे? कतर। कतर केरु थो वञे? हुयो कल असांजो माइट वियो अॼु। हितां वियो? हितां वियो। हाणे सुवालु छा आहे तुंहिंजो? पुॼंदो काएं बजे? कतर हितां 5:30 बजे पहुचंदो काएं बजे? यार मूंखे ख़बर न अथई, पर हाणे दोस्तो तव्हांखे ख़बर आहे त हिनखे ॿुधाइजो कमेंट जे वसीले। हीउ छा आहे? रेड़ो ठाहिण थो वञे छा? साइकिलनि वारे खां? कहिड़ो टायर? ही हिन पासे वारो टायर त सभु ख़तमु अथसि। हे त सफ़ा ख़तमु अथसि। आस्ते आस्ते कमाए। साई सावल मोड पर अची वई ऐं मूं साई सावल जी ऑपरेशन करणु शुरू करे ॾिनी। हुन मां मिटी गंद किचिरो कढण खां पोइ मुंहिंजा हथ बि सावा ऐं मिटीअ वारा थी वेंदा आहिनि। सॼो कुझु साफ़ु करे उनखे कटे सटे स्टॉल ते रखी करे ऐं पोइ मां आख़िर में वेंदो आहियां पंहिंजे स्टॉल ते बिस्मिल्लाह रहमान रहीम करे। ऐं मुंहिंजा ग्राहक ईंदा वेंदा आहिनि, मां उन्हनि खे भाॼी ॾींदो वेंदो आहियां। उन सां कचहरी पई थींदी आहे, जंहिंखे परे खां ॾिसंदो आहियां उनखे सॾींदो बि आहियां। हाल आहे पुफी? ख़ुशि आहे न? हा इहो हुरबो आहे न, मूड़ी त न आहे, किले जे हिसाब आहे जेतिरो चई। अधु किलो जाए। ॿियो केरु आहे न? घोटु केरु अथई? घोटु वई आहे वरी न? हाली हे अधु किलो। नालो छा आहे प्यारा? जी साईं बरकत अली साईं। किथां जो? कोट मदर इलाका नसीराबाद। अच्छा माशाल्लाह। हिते ई रहंदा आहियो? जी जी गुलशन आतिफ में रहूं। छा कंदा आहियो? हाँ जॉब कंदा आहियूं। ठीकु, अॼु मोकल आहे? जी जी अॼु। पोइ पंहिंजो कारोबार छो नथा कयो? जी इंशाल्लाह उम्मीद आहे। हा थोड़ी मड़ी वठो, दिलचस्पी वठो। जी जी कारोबार जा गुण सिखो, हर कोई करे सघे थो। जी तव्हां खां वठंदासीं एडवाइस पिया। असां हाज़िर आहियूं 24 घंटा। हेल्प खपंदी तव्हांजी। कुर्ब। घणा छोला कयां थी बाल्टीअ में? 2 किलो। माशाल्लाह। निकिरी वेंदा शाम ताईं? शुक्र अल्लाह। भेण किले खां थोरो मथे अथव? हा पुफी ख़ुशि आहे न? ख़ैर दुआ अलाह दे कर मतिलबु सही आहे। ठीकु आहे हाणे त ख़ुशि न, अॼु कुझु न आहे छा? भेण हे 1.25 किलो साग अथव ऐं किलो पालक। हा सही आहे। हा सही आहे। अच्छा 50 बाक़ी वही त ॿी घड़ी कढी ॾेसि। ग्राहकनि जी थोरी झकाई थी त वहीद चांहि खणी आयो ऐं पाड़े वारा ॾिठी त उन बि रग पकड़े सा। अजय फिल्म जी ताऊ जीअं न हूंदो आहे, जीअं कंद उहे फिरी वियो त कंध में सूर अथसि। बाबा तूं हिनखे ज़ोर ॾिना, हाणे हुनजे बदिले तोखे चांहि पीआरे। सूर झको थी? हल्को थियो थी, पर माना ताऊअ वांगुरु अञा कंधु फिरियल अथई। अजय जी फिल्म आहे न, जीअं सिधो नथो थिए। न मां न पीअंदुमि, तव्हां पीओ। मां न पीअंदुमि। नेठि आवाज़ ज़ोरीअ मूंखे मास्क लाराए करे मूंखां चांहि मूंखे पीआरनि था। महिरबानी। पंहिंजी रोज़ी रिज़्क़ में जॾहिं तव्हां एक्सपर्ट थी वेंदा आहियो त बादशाह थी वेंदा आहियो। बाज़ार में जीअं असांजी ज़िंदगी तव्हां ॾिसो था ईअं ई गुज़ारींदा आहियूं, खिल भोग मस्ती मज़ाक़ कंदा आहियूं ऐं बादशाहत वारो कारोबार आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे। मंझंदि मानी जो टाइम थियो, टमाटा गजरूं खीरा बसर कटियासीं। मुंहिंजे घरां 2 भाॼियूं आयूं, जंहिंमें चणनि जी दाल बिह पालक हुया। असां तक़रीबन 5 खां 6 अञा बि 7 ॼणा मानी गॾु वेही करे रेड़ीअ ते खाधीसीं। ऐं मानी खाइण खां पोइ मुंहिंजो माल पुॼाणी ते पहुतो
पंहिंजे कारोबार में ज़िंदगी बहितरीनु गुज़रंदी आहे। 6:30 बजे मुंहिंजो माल ख़तमु थियो ऐं मां सामान वेड़े छेड़े सिधो आयुसि पंहिंजे घरु।